रहीम अॼु असां सयूं ठाहींदासीं जेके पुराणे दौर में मशीन सां बि ठाहिबियूं हुन। पहिरियां असां गरम पाणी कंदासीं। मशीन वारियूं त सयूं अवेलेबल न आहिनि, पर जेके आहिनि पाणी में थोरो लूणु विझंदासीं। लूणु विझी पाणी खे चङो ख़र्चो गरम कंदासीं। गरम करे जेके तव्हां वटि सयूं अवेलेबल हुजनि, हथ वारियूं हुजनि या जेके पैकेट वारियूं, जेके तव्हांखे पसंदि हुजनि खाइण में, उहे मां 2 पैकेट विधा आहिनि। पंहिंजी फैमिली जे हिसाब सां 2 पैकेट विझी उन्हनि खे बॉइल कंदासीं। तेसि ताईं असां तेल जेको सचो गिहु चवंदा आहियूं असां, या देसी गिहु चवंदा आहियूं, उहो उन में विझंदासीं। गिहु आहे त ज़ाहिर आहे उनखे थोरो मेल्ट थियण में बि टाइम लॻे, या थोरो मुंहिंजो त तेल माशाला ॻरियल बि आहे, पर वरी बि थोरो जेकर उनखे सयुनि सां मिक्स कबो त वधीक बहितर आहे। त जेका सयुनि वारी देॻड़ी आहे, मां उनजे ई मथां उहो तेल रखी छॾियो आहे। मूंखे एतिरो ई तेल खपे पियो, इन खां वधीक न पियो खपे। उन खां पोइ मूं उनखे लाहे थोरो गरम थी वियो आहे। हेठां मां सयूं पंहिंजूं चेक कंदसि, उहे बि मुंहिंजूं बॉइल थी वियूं आहिनि। त मां उनखे पहिरियां हथ लाइ चेक कंदसि त छा उहे ॻरी वियूं आहिनि या न, छो जे करे जो ज़ाहिर आहे ॻरियल हूंदियूं त सही आहिनि, न त इन लाइ मां उनखे पासे ते रखी थोरी गरम हुयूं, मां उन्हनि खे हथ बि न पई लाहे सघां, पर मां उन्हनि खे हथु लाथो, उन्हनि खे टोड़े ॾिठो। पोइ उन खां पोइ मूं खाई बि ॾिठो त माशाला उहे मुंहिंजूं सयूं 5 खां 10 मिंटनि जे अंदरि या ॻरी वियूं आहिनि। तव्हांजी खाई ॾिसिजो जेकर तव्हांखे जेतिरियूं मुनासिबु खपनि। उन खां पोइ तव्हां उनखे, हाणे मां उन्हनि खे ड्रेन आउट कंदसि ऐं कंहिं छलीअ जी मदद में उन्हनि खे मतिलबु छाणींदासीं। छाणे जेकर तव्हां वटि बर्फ़ जो पाणी अवेलेबल हुजे त बर्फ़ जो पाणी, न त तव्हां सिंक जो पाणी बि उन में विझी ऐं थोरी देरि लाइ 2 मिंटनि जे लाइ उनखे थोरो छाणिजो। छो जे जो वरी बि मां इहो चवंदसि त जीअं पास्ता घणी देरि नाहिनि पचंदा, तीअं सयुनि बि हिकिड़ियूं पास्ता आहिनि, घणी देरि उन्हनि खे नाहे पचाइबो, न त उहे पाण में मिली भत थी वेंदियूं आहिनि। इन जे करे उन्हनि मां जेको एक्सिस वाटर हुजे, पाणी हुजे, उहो कढी उन खां पोइ उहो ई थाल जंहिंमें असां तेल रखियो हुयो उन में असां उहे सयूं विझंदासीं। असांजूं सयूं तक़रीबन तयारु आहिनि, तक़रीबन छा तयारी आहिनि। हाणे असां उन्हनि खे सर्व कंदासीं। सयूं छाणीअ में न रहिजनि, कोशिशि कजो, रिस्क आहे ऐं उहो मतिलबु ज़ाया न थिए। इन जे करे जेके तव्हांखे सयूं लाहे सघो था लाहियो। हाणे उन खां पोइ मां उहो थाल पंहिंजो खणी आई आहियां। असां थाल में ई विझंदा आहियूं। उन खां पोइ जेकर तव्हांखे मिठाई पसंदि आहे त मिठाई, जेकर तव्हांखे खंडु पसंदि आहे त खंडु। मां ॿई तव्हांखे सर्व करे थी ॾेखारियां। मां प्लेट खणंदमि, पहिरियां उन में सयूं जेतिरियूं तव्हांखे खपनि उहे विझी, पूरे थाल में न विझो, छो जे करे कंहिंखे खंडु घणी पसंदि हूंदी आहे, कंहिंखे मिठाई पसंदि हूंदी आहे, कंहिंखे नाहे पसंदि हूंदी, उन हिसाब सां विझे। पहिरियां मूंखे मिठाई पसंदि आहे, ज़ाहिर आहे मां उन हिसाब सां मिठाई उन जे मथां विझंदमि ऐं उहे खाईंदासीं। ऐं जेकर तव्हांखे खंडु पसंदि आहे त मां तव्हांखे सयूं ॿियूं सर्व करे ॾेखारियां थी, त तव्हां उन में खंडु विझी उहे बि तव्हां सर्व करे सघो था न। त हिननि खे मिक्स कजो, छो जे जो हेठि मथे जीअं हुजे त मतिलबु गुड़ हर जॻह ते पुॼी वञे। गुड़ वारियूं सयूं खाई ॾिसो, माशाला इहे बि सुठियूं थींदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां खंडु वारियूं विझणु चाहियो त मां ॿी प्लेट में तव्हांखे मां खंडु विझी थी ॾेखारियां। अगरि तव्हांखे खंडु वारियूं पसंदि आहिनि त खंडु वारियूं खाओ, गुड़ वारियूं पसंदि आहिनि गुड़ वारियूं खाओ। तव्हांखे ईअं ई तव्हां खाइणु था चाहियो बग़ैर कंहिं मिक्सचर जे, पर ईअं त सुठियूं कोन लॻंदियूं सयूं त बाबा मिठाण, ठीकु आहे न। इन जे करे सयुनि में थोरो मिठाण ज़रूरी आहे। खाओ ऐं इंजॉय कयो ऐं पोइ मूंखे ॿुधाइजो। अल्लाह हाफ़िज़।